إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا
ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. हर किस्म की तारीफ़ वदाई वाखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक के जुगाए जेको इन कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा इमामुर्रशद ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शाफ़ी महशर इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ाते मुतहरात जैके अल्लाह रब्बुल आलमीन हिन कुल कायनात जले रहबर व रहनमा हदी व मुर्शिद व रहमतल लिल आलमीन बनाए करे मबूस फरमायो. काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबे जुमअतुलमुबारक जो उन्वान इन गाल ते रखियल आहे मुसलमानों अल्लाह रब्बुल आलमीन खां हया कयो. ज़ाहिरी तौर ये जेके जुमला हिन ए मुसलमानों अल्लाह साईं खां हया कयो. हलंदड़ दौर जे मुसलमान जे दिलो दिमाग तां इं गुज़री वेंदा आहिनि जियां कंहिं मुसाफ़िर जो सफ़र हूंदो आहे ऐं पंहिंजे सफ़र के जारी व सारी रखंदे मंज़िल तय करे हलियो वेंदो आहे. पर कुरान व हदीस के अंदर लफ्ज़ हया ऐं उन जो ताल्लुक़ अल्लाह रब्बुल आलमीन सां जॾहिं जुड़जी पवे, लफ्ज़ हया जो ताल्लुक़ जॾहिं अल्लाह जी ज़ात ॾांहुं मंसूब थिए, हिन अर्ज़ समा वमा बैनहुमा जे अंदर जेके बि मख़लूक़ात आहिनि सभ जो सभु अल्लाह साईं जो हया कंदे, रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ रखंदे, रब्बुल आलमीन खां डिॼंदे हर वक़्त पंहिंजे जिस्म के पंहिंजे सर के पंहिंजे मथे के पंहिंजे उज़वनि के अल्लाह जी फरमा बरदारी ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में रखियो वेठा आहिनि. पर ॿ मख़लूक़ूं अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह रब्बुल आलमीन सां बग़ावत कनि थियूं, जेके मौलाए करीम जी ज़ात सां अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात खां अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जो मुक़ाबिलो कंदे अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं बेहयाई जो मुज़ाहिरो कनि था. उहे ॿ मख़लूक़ूं कहिड़ियूं आहिनि? हिकु आहे इंसानी मख़लूक़ ऐं ॿी आहे जिन्नात जी मख़लूक़. ऐं पोइ इन्हें मखलूक इंसान ऐं मखलूक जिन्नात जे अंदर भी ॿ क़िस्मूं मौजूद आहिनि. हिकिड़ा उहे इंसान मर्द ऐं अल्लाह ताला जो नेक बानियूं औरतूं जेके हर हाल में अल्लाह जो हया ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी शुक्रगुज़ारी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था. ॿियो टोलो मुसलमान मर्दनि ऐं औरतनि में या इंसान मर्द ऐं औरतनि में उहो आहे जेको रब्बुल आलमीन जे साम्हूं बेहयाई जो मुज़ाहिरो कंदो आहे. अहिड़े हिसाब से जिन्नात में भी आहे. अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कुरान मजीद सूरतुल अहकाफ 26 सिपारे जे अंदर
एक जिन्नन के टोले जो तस्करो कंदे उन्हनि जो कुछ वाक्यो बयान कयो आयो हुए जिन्न भी के हल्का फुल्का जिन्न कौन हुआ, वॾा सरकश ऐं नामी गिरामी जिन्न हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन के प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी नबूवत जो इब्तिदाई अवाइली शुरुआती दौर अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम कुरान पाक जी जदा तिलावत कंदे मानन के हिकड़े अल्लाह दा, अल्लाह जे हया दा, अल्लाह जे खौफ दा, अल्लाह जे हकन दा सदकन था। तां जो यो जिन्नन जो एक सरकश टोलो हरकत में अची विंदो आ। वजह छा? वजह इहा हुई तो पहिरियां असां आसमान ते वेंदा हुआसीं ऐं जेके आसमान में फरिश्ता ॻाल्हि ॿोल कंदा हुआ सुभाणे जे लाइ मामलात तय कंदा हुआ रब्बुल आलमीन जे हुकुम मुताबिक़, तो पोइ इहे जिन्नात हिक ॿिए जे मथां चढ़ी करे इहे ॿुधी ईंदा हुआ। जन अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के नबूवत अता कई तो पोइ जिन्नात जो इहो सिलसिलो ख़त्म थी वियो हलियो। ऐं ख़त्म कहिड़ी सूरत में थियो? रात जो अवां आऊं केॾी केॾी महिल आसमान तां हिकु थिड़ंदड़ तारो ॾिसंदा आहियूं। इन तारे के अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान मजीद अंदरि शिहाबुन साकिब जे नाले सां सॾु कयो आहे। इहो तारो छाजे लाइ थिड़ंदो आहे? इहो तारो छाजे लाइ पंहिंजी जॻह छॾींदो आहे? अल्लाह जे क़ुरान पाक ॿुधायो ते जिन्न जॾहिं मथे वेंदा ॿुधण जे लाइ त अल्लाह रब्बुल आलमीन इहो तारो इन्हनि जे पोयां लॻाईंदो आहे ऐं इहो तारो उन्हनि जिन्ननि जी चाढ़ी ते हिक ॿिए जे मथां चढ़ी करे जेके ॿुधण जी कोशिशि कंदा आहिनि इहो तारो उन्हनि खे लॻंदो आहे, उन्हनि जी उहा चाढ़ी किरी पवंदी आहे, उहो पैगाम ॿुधी नथा सघनि। हाणे इहे साॻा जिन तहक़ीक़ में निकिरी पिया, ॻोल्हियो वजह छा आहे? ये जिन हलंदे हलंदे अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन्हें प्यारे अजीम शहर मक्कतुल मुकर्रमा जी मुबारक ज़मीन ते सैर सफ़र कन पिया। ताजो एक जगह ते पुगा त अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम सूरतुन नजम जी तिलावत कन पिया। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन नजमी इदा हवा मा वल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। रब्बुल आलमीन फरमाए तो वन नजमी इदा हवा, कसम आहे तारे जो जॾहिं हू पंहिंजी रोशनाई ख़त्म करे गुम थी वेंदो आहे। मा वल्ल साहिबुकुम वमा गवा। रब्बुल आलमीन मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी फजीलत अहमियत कदरो क़ीमत मकाम शर्फ मंजिलत रफ़तियों बुलंदियों शान शौकत बयान कंदे फरमाए तो मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा। हे मुसलमानो, हे दुनिया जा इंसानो, मता तव्हांजी भुल हुजे तो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेके ही ॻाल्हियूं करे पियो ये चरिन वालियूं ॻाल्हियूं आहिनि, मजनून ऐं शाइरनि कागिननि वारियूं ॻाल्हियूं आहिनि, जेके दिमाग का आउट थी वेंदा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि। पर आउं रब फरमायां तो मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा। अवां जो साथी न तो गुमराह थियो आहे, न भुलियो आहे, न वरी सरकशी चरियो थी वियो आहे, बल्कि अवां जो साथी हुआ पंहिंजी ज़बान मुबारका मां जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे उन कायनात जे रब्बुल आलमीन जे हुकुम सां ॻाल्हाईंदो आहे। जॾहिं कायनात जो रब वही कंदो आहे, मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह जो एॾो हया रखियल आहे जो वही जे नाले सां जेसी ताणी कायनात जो रब पैगाम नासिल न करे तेसी ताणी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान न चोरे। जॾहिं जिन्नात मुंहिंजा बुज़ुर्गो सॼी सूरत बि न 3 या 4 आयतूं ॿुधियूं ऐं हिकु दफ़ा ॿुधियूं। घणा दफ़ा? हिकु दफ़ा। तव्हां ऐं क़ुरान केतिरो दफ़ा ॿुधो वेठा आहियूं, पर हया जो नालो कोन्हे। एतिरे क़दुरु जिन्ननि खे हया हिकु दफ़ा ये 3 या 4 आयतूं ॿुधनि था। ये जिन उते जो उते कलमो पढ़नि था। कलमो तो बाद जी ॻाल्हि,
आहिन भी दुश्मन थी आया हन, पंहिंजी वजह के ॻोल्हण आया हन, आहिन भी सरकश शैतान जिन। अल्लाह अकबर कबीरा। अज जे मुसलमान बेइल्म जाहिल जिया कोन हुआ, न कुरान जी ख़बर, न हदीस पाक जी ख़बर, न सना जी ख़बर, न अलहम्द शरीफ जी ख़बर, न नमाज जी ख़बर आ। इहो बि घर में गली कोचन में रस्तन रोडन ते ॿाहिरि वेंदे मौलवियन जे आलिमन जे हाफ़िज़न जे ख़िलाफ़ ॻाल्हाए पियो। पर उहे जिन एतिरा बेअदब ऐं बेहया कोन हुआ, एतिरा बद अख़लाक़ कोन हुआ, हालांकि हुयूं वॾियूं इल्मी शख़्सियतूं। अल्लाह अकबर। जॾहिं उते पुॼनि था, क़ुरान मजीद जा जुमला, वही जा जुमला कननि ते ॿुधनि था। अल्लाह से फरमाए थो, एॾो त सरकश जिन्ननि खे बि मूं रब जो ऐं मूं रब जी वही जो, मुंहिंजे रब जे नबी जो एतिरो हया हो जो अल्लाह से फरमाए थो, जॾहिं जिन्ननि क़ुरान ॿुधो त चयऊं त ख़ामोश थी वञे। हिक ॿिए खे चवण लॻा, फलम्मा हज़रूहु क़ालू अंसितू। जॾहिं वाक़ियो ॿुधण लॻा त हिक ॿिए खे चवनि, चुप चुप। मुसलमान कॾहिं आज़ान ॿुधंदे चुप थियो आहे? मुसलमान कॾहिं क़ुरान जो आवाज़ ॿुधंदे चुप थियो आहे? ऐं आहे मुसलमान? साईं क़ुरान जी मूं वटि इज़त आहे, क़ुरान जो हया आहे, मस्जिद जो हया आहे, अज़ान जो हया आहे, नबी जो हया आहे, अल्लाह जो हया आहे, पर ख़ामोशी कान थींदी। एतिरे क़दुरु मुसलमान अॻिते निकिरी चुको आहे। चवंदा से तू ख़ामोश थी करे ॿुधो। फलम्मा क़ुदिया वल्लौ इला क़ौमिहिम मुनज़िरीन। नबी साईं सां कोन ॻाल्हायूं, सिर्फ़ु रुगो क़ुरान मजीद ॿुधूं, उते बहस मुबाहिसो कोन कयूं। जीअं असांजा मुसलमान भाउ चवंदा आहिनि, ज़िद कंदा आहिनि, असां फिलाणे फ़िरके वारा आहियूं, असां फिलाणी जमायत वारा आहियूं, असां फिलाणो गिरोह वारा आहियूं, लिहाज़ा असां उन ते ई हलंदासीं। बाक़ी क़ुरान हदीस जेको साम्हूं अचंदा आहिनि, सुधरण जो नालो कोन्हे को। जिन्हनि ईअं बि कोन चयो, जिन्हनि ॿुधो, ॿुधण खां बाद में चयूं आमन्ना, असां ईमान आंदो आहे। जंहिं शइ ते, जंहिं दीन ते, जंहिं ज़ामो गुमान ते, जिन्हनि अक़ाइद ते, जिन्हनि ख़राफ़ात रसूमात ते, जंहिं ॻाल्हि ते असां आहियूं, उहा ॻाल्हि कूड़ी आहे। जेको अॼु असां ॿुधो आहे इहो ई सच आहे, असां इन ते ईमान आंदो आहे। बेस मुबाहिसो, तक़रीरूं, मुनाज़रा न। क़ुरान मजीद जो 3-4 आयतूं ॿुधण सां पंहिंजे अबन लाॾनि वारो ख़राफ़ात रसूमात जादू, एॾा वॾा ख़तरनाक जिन बि चवनि था आमन्ना, क़ुरान सचो आहे। सिर्फ़ु सचे जी दवा बि कोन कयूं, सुधरी पिया विया हलिया। तब्दीली अची वई हली ज़िंदगी में। जीअं घर पुॻा तव्हां आऊं, जीअं हितां ॿुधी निकिरंदा आहियूं, वरी साॻा कम, साॻा करतूत, साॻा किरदार, साॻी बेहयाई, साॻी बुछड़ाई, साॻी बदमाशी। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, जिन्हनि ईअं कोन कयो। जिन जीअं वापसि मोटिया, पंहिंजे इलाइक़े में पुॻा, छा था चवनि, या क़ौमना इन्ना समिअना किताबन उनज़िला मिन बाद मूसा मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि यहदी इलल हक़्क़ि व इला तरीक़िन मुस्तक़ीम। ओ असांजे जिन्ननि जी जमात अॼु असां अहिड़ो किताब ॿुधी आया आहियूं, ओ जेको मूसा अलैहिस्सलाम जिन खां बाद में नाज़िल थियो आहे। माना के आलिम हुआ तॾहिं उन्हनि खे ख़बर पई न मूसा जे किताब खां बाद में नाज़िल थियो आहे। उन्हनि वटि इल्मु हुयो न, तॾहिं त चयूं त मूसा खां बाद में ही किताब नाज़िल थियो आहे। वो किताब कहिड़ो नाज़िल थियो आहे, यहदी इलल हक़्क़ि व इला तरीक़िन मुस्तक़ीम। पंहिंजी जमायत खे चवण लॻा, हो असांजा साथियो, जेको अॼु असां क़ुरान पाक ॿुधी आया आहियूं, उहो जेको असां किताब ॿुधी आया आहियूं, अहिड़ो त किताब आहे जेको हक़ ॾांहुं सचाई ॾांहुं रहनुमाई कंदो आहे, सिधी वाट ॾेखारींदो आहे। रब ऐं रसूल अलैहिस्सलाम जिन जे ॿुधायल वाट ॾेखारींदो आहे, अल्लाह जो हया सेखारींदो आहे। उहो सिर्फ़ु चुप करे कोन वेही रहिया, ईअं चई करे चवण लॻा, या क़ौमना अजीबू दाई अल्लाह, हे असांजे क़ौम वारो, जेका ॻाल्हि असां कयूं पिया सिर्फ़ु ॿुधी अणॿुधी न करणी आहे, बल्कि जेको असां पैगाम खणी आया आहियूं इन खे क़बूल कयो, ओ इन ते अमल कयो। इहो अल्लाह जो सदा, इहो अल्लाह जो पैगाम आहे, इहा अल्लाह जी वही आहे, इहा अल्लाह जी दावत आहे, इन खे क़बूल कयो। अल्लाहु अकबर कबीरा। जिन छा था चवनि, अञा इहो कोन ॿुधो त
तो बाबा कुरान ॿुधंदो त अमल कंदो त तव्हांखे रब जूं रहमतूं बरकतूं रज़ा जन्नत सभु कुझु मिलंदी, जहन्नम खां बची वेंदो। अञा एॾा वॾा डिघा किताब कोन ॿुधी आया, सिर्फ़ु क़ुरान मजीद खणो इतबार न हुजे त सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं ॿुधी आया। छा था चवनि? हो असांजी जमात वारो ईमान आणियो मञियो, छा थींदो? रब्बुल आलमीन अवांजा गुनाह बि बख़्श करे छॾींदो। अल्लाह साईं अवांखे दर्दनाक अज़ाब खां बि पनाह ॾींदो। वमन ला युजिब दाई अल्लाहि फलैस बिमुअजिज़िन फिल अर्ज़ि वलैस लहु मिन दूनिही औलिया उलाइक फी ज़लालिम मुबीन। ओ असांजी जिन्ननि जी जमात ॿुधो, ओ जेको असां पैगाम ॿुधी करे खणी आया आहियूं, जेकॾहिं तव्हां इनखे तस्लीम न कयो आहे, जेकॾहिं तव्हां क़बूल करे अमल न कयो आहे, सुधारो न आंदो आहे, यादि रखी छॾियो अल्लाह साईं जी उहा सुपर पावर ज़ात ताक़तवर आहे। रब्बुल आलमीन के केर बि आजिज़ करण वारो न आहे, रब्बुल आलमीन के केर बि कमज़ोर करण वारो न आहे। सारी कायनात जे अंदरि को बि वली, को बि दाता व दस्तगीर मुश्किल कुशा, को बि तव्हांजी सिफारिश कंदड़ वारो न आहे। जेकॾहिं रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी कयो त अल्लाह जो अज़ाब अव्हांखे रसी वेंदो। उलाइका फी ज़लालिम मुबीन। रब्बुल आलमीन फरमाए थो जेकॾहिं रब्बुल आलमीन जो सद क़बूल न कयो, अमल न कयो त तव्हां खुली वाज़े चिट्ठी गुमराही में हूंदो। अवलम यरौ अन्नल्लाह अल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्ज़ वलम याय बिख़ल्क़िहिन्न बिक़ादिर अला अन युहयिल मौता। ओ अॻिते जिन पैगाम ॾियनि था, तौहीद ॿुधाइनि था, ओ असांजे जिन्ननि जी जमात जेके पंहिंजा अक़ीदा, ओ फुला ताक़तवर आहे, फुला दाता व दस्तगीर आहे, फुला मददगार आहे, फुला मुश्किल कुशा आहे, फुला असांजे ॾुखियाईनि में, फुला असांजे सुखियाई में, फुला असांजी गुरबत में, फुला असांजी कसरत माल में असांजी मदद कंदो, असांजो कमु ईंदो आहे। पर असांजे जिन्ननि जी जमात ॿुधो, अवलम यरौ अन्नल्लाह अल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्ज़ वलम याय बिख़ल्क़िहिन्न बिक़ादिर। अल्लाह जी उहा सुपर पावर ज़ात आहे। ओ एॾो सारो आसमान पैदा कयईं, एॾी सारी ज़मीन पैदा कयईं। रब्बुल आलमीन खे उन्हनि जी तख़लीक़, उन्हनि जे कम, उन्हनि जी ॾुखियाई बि कोन थकाए वरितो आहे। अला अन युहयिल मौता। ही सारी कायनात जे अंदरि जेके मख़लूक़ सब जो सब मरी वेंदो हलियो, रब इन ते बि क़ादिर आहे, उन्हनि खे ज़िंदा कंदो। इन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर। ओ असांजे जिन्ननि जी जमात जेके पंहिंजा अक़ीदा ख़राफ़ात हिननि सभिनी खे ख़तमु कयो। हिन सारी कायनात जे करा कुदरत आहे त कंहिंजी आहे त हिकिड़े अल्लाह जी आहे। केरु हुआ? जिन्ननि जो बुज़ुर्गो इहो अक़ीदो आहे। असां मुसलमाननि जो छा अक़ीदो आहे? केतिरे क़दुरु असां मुसलमान क़ुरान खां हटियल आहियूं। अल्लाह जो हया छा आहे? हदीस शरीफ जे किताब सुनन तिरमिज़ी जे अंदरि अबवाब सिफ़तिल क़ियामा, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन असहाब सगोरा ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मौजूद आहिनि। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़बान मुबारका मजा ए जुमला निकता। कहिड़ा जुमला? इस्तहयू मिन अल्लाहि हक़्क़ल हया। ओ मुंहिंजा साहबियो, मुंहिंजा उम्मतियो, अल्लाह रब्बुल आलमीन खां हया कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जो हया रखो, जीअं रब्बुल आलमीन जे हया रखण जो हक़ आहे, जीअं रब्बुल आलमीन जे हया जो फरीज़ो आहे, ईअं हया कयो। सहाबा चवनि था, या नबी अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्ना लनस्तही वल्हम्दुलिल्लाह। स्पीकर तंग तो कौन पियो करे? इन्ना लनस्तही वल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम, बेशक असां अल्लाह रब्बुल आलमीन जो हया कंदा आहियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन छा फरमायो? लैस ज़ालिका वलाकिन्नल इस्तहया। छा नऊज़ बिल्लाह सहाबा वटि अल्लाह जो हया कोन हो? रब्बुल आलमीन जो कुरान मजीद जी आयत नाज़िल थी सूरह आल इमरान, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ा तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए ईमान वारो, रब्बुल आलमीन खां ड्रिजो जीअं ड्रिजण जो हक़ आहे। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। जेकॾहिं तव्हांखे मौत हुजे त गुनहगार न, बल्कि तव्हां रब जा फरमाबरदार थी करे मरो। तफ़सीरनि जा किताब खणो। सहाबा किराम वटि जॾहिं इहा आयत मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजी मुहतरमा मणी भेण ॿुधण आई कननि ते,
छा रात ॾींहुं सुबुह शाम अल्लाह जी इबादत में किरी पिया सजदन में, एॾा वॾा डिघा क़ियाम, एॾियूं वॾियूं डिघियूं इबादतूं, अल्लाह अकबर कबीरा, पेरनि जा पेर सुॼी विया, पेरनि जूं चटियूं लही वियूं, जिस्म जूं चटियूं लही वियूं, तव्हांजो पेशानी ऐं चेहरो मुबारक बि रतो रत थी वियो हलियो। एतिरे क़दुरु अल्लाह जो हया, एतिरे क़दुरु अल्लाह जो ख़ौफ़ कंहिंखे सहाबा जी जमात के। अल्लाह अकबर, रब्बुल आलमीन मेहरबानी कंदे ॿी आयत करीमा जो नुज़ूल फरमायो, फत्तकुल्लाह मस्तताअतुम। ओ मुंहिंजा बानो, मुझे चवण जो मक़सद इहो कोन्हे को जो तव्हां इबादत में पंहिंजे जिस्म जूं चटियूं लायो ऐं पंहिंजे जिस्म खे लहू लुहान कयो, बल्कि आउं रब चवां थो जेतिरी तव्हां में डिॼण जी ताक़त आहे, जेतिरो वस आहे, जेतिरी आहर आहे, ओतिरो मूं रब खां तव्हां डिॼो, पंहिंजो पाण खे एतिरी वॾी तकलीफ़ में न विझो। अल्लाह साईं केतिरे क़दुरु महिरबानी कई। ऐं उन्हनि सहाबा खे नबी सगोरो चए थो, मुंहिंजा सहाबियो अल्लाह जो हया कयो। हक़ीक़त में मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजी मोहतरमा अमड़ी भेण, इहो पैगाम अव्हां जे लाइ मूं जे लाइ हुयो, इहो सबक़ अव्हां जे लाइ मूं जे लाइ हुयो, वगरना हू त हया जा पेकर हुआ जो अल्लाह से ऐलान करे छॾियो, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह जो क़ुरान, रब साईं उन्हनि खां राज़ी थी वियो, हू रब खां राज़ी थी विया, हू दुनिया में बि कामयाबियूं माणे विया, आख़िरत में बि कामयाबियुनि जा मालिक थी विया हलिया। एॾा वॾा उहे असहाब मक़ाम वारा, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, लैस ज़ालिका, मुंहिंजा सहाबियो इहो हया कोन्हे, बल्कि हया छा, वलाकिन्नल इस्तिहया। ऐं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मतियन खे, पंहिंजे उम्मतियाणियुनि खे इहो सबक़ ॾियां थो त हया कहिड़ी शइ जो नालो आहे। अन तहफ़ज़ रअस व मा वआ, ओ जेको तव्हांजो दिमाग़ आहे, ओ दिमाग़ सां ताल्लुक़ रखंदड़ अखियूं आहिनि, ज़बान सां ताल्लुक़ रखंदड़ ज़बान आहे, ज़बान सां दिमाग़ सां ताल्लुक़ रखंदड़ कन आहिनि। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्हनि जी हिफ़ाज़त कयो। अखियुनि में अल्लाह जो हया पैदा कयो, ज़बान में अल्लाह जो हया पैदा कयो, कननि में अल्लाह जो हया पैदा कयो, पंहिंजे दिमाग़ जे सोचनि में अल्लाह जो हया पैदा कयो। अल्लाह जो पैगाम छा थो चवे, अल्लाह जी वही छा थी चए, अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनो फरमान, जेको अल्लाह जो फरमान आहे, उहो छा थो चए, इन्हनि में हया पैदा कयो। हया छा, पंहिंजे अखियुनि खे गुनाहनि खां, बुराइनि खां, फहाशनि खां, बदमाशनि खां, अयाशनि खां बचायो। पंहिंजी ज़बान खे गिला गिबत, कूड़, तोहमत, इल्ज़ाम तराशी खां, बुरा जुमला, इन्हनि खां बचायो। पंहिंजे कननि सां गुनाहनि जूं ॻाल्हियूं न ॿुधो, पंहिंजे कननि सां मलोन आवाज़ न ॿुधो, पंहिंजे कननि सां गार गंद गिला गिबत वारियूं महफ़िलियूं न ॿुधो, पंहिंजे कननि सां मौसीक़ी न ॿुधो, छो जो इन्हनि सभिनी शयुनि खे अल्लाह साईं नापसंद थो करे। अल्लाह जे ॾमर खे, अल्लाह जे ग़ज़ब खे, अल्लाह जे अज़ाब खे, इहे सभु जा सभु अमल सॾु करण वारा आहिनि। इन जे करे पंहिंजे अखियुनि जी बि हिफ़ाज़त कयो, पंहिंजे कननि जी बि हिफ़ाज़त कयो, पंहिंजी ज़बान जी बि हिफ़ाज़त कयो। इहो अल्लाह जो हया आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि सूरतुल हुजुरात जे अंदरि आयत नंबर 11 जे अंदरि फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर क़ौमुम मिन क़ौमिन असा अन यकूनू खैरम मिनहुम वला निसाउम मिन निसाइन असा अन यकुन्न खैरम मिनहुन्ना वला तलमिज़ू अनफुसकुम वला तनाबज़ू बिल अलक़ाब बिअसल इस्मुल फुसूक़ बअदल ईमान वमन लम यतुब फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। रब्बुल आलमीन अदब सिखारिया, रब्बुल आलमीन हुकूकुल इबाद सिखारिया, रब्बुल आलमीन ज़बान इस्तेमाल करण जो तरीक़ो सिखारियो आहे, रब्बुल आलमीन इंसानियत सिखारी आहे, रब्बुल आलमीन नंढाइप वॾाइप सिखारी आहे, रब्बुल आलमीन मर्दानियत औरतारियत सिखारी आहे। फरमाई, ला यस्खर क़ौमुम मिन क़ौमिन असा अन यकूनू, ऐं रब्बुल आलमीन पंहिंजे ईमान वारे बाननि खे, ऐं रब्बुल आलमीन पंहिंजे ईमान वारे बानियुनि खे हुकुम ॾियां थो, जेके मूं रब जो हया रखनि था, जेके मूं रब्बुल आलमीन जी गैरत ऐं लॼ रखनि था। ऐं रब चवां थो, ला यस्खर
कौम मिल कौम, का बि क़ौम कंहिं बि क़ौम ते कंहिं बि क़िस्म जो न ज़बान सां को मज़ाक़ करे, न अख सां को मज़ाक़ करे, न कन सां को मज़ाक़ करे। मुमकिन आहे जेको मज़ाक़ करे पियो ॿिए ते, उहो जंहिं ते मज़ाक़ कयो पियो वञे उहो करण वारे खां भलो हुजे। न वरी औरत कंहिं ॿी औरत ते मज़ाक़ करे, मुमकिन आहे मज़ाक़ करण वारी जे कंहिं ते कयो वञे पियो उहा करण वारी खां भली हुजे। फरमाए वला तलमिज़ू अनफुसकुम, इल्ज़ाम तलाशी न करियो, गिला ग़ीबत न करियो, बुरा जुमला इस्तेमाल न करियो। वला तनाबज़ू बिल अलक़ाब, हिक ॿिए खे बुरा नाला न ॾियो, हिक ॿिए खे बुरा नाला न ॾियो, हिक ॿिए जा नाला खारे करे हिक ॿिए खे सॾु न कयो। छो जो बिअसल इस्मुल फुसूक़ बादल ईमान, ओ जेके नाला मटाइण, हिक ॿिए ते मज़ाक़ करण, हिक ॿिए ते ठठोलू करण, हिक ॿिए जे चेहरे जा मज़ाक़ उॾाइण, कद जा मज़ाक़ उॾाइण, हथनि पेरनि जा मज़ाक़ उॾाइण, अखियुनि कननि जा ज़बाननि जा नक ऐं चपनि जा मज़ाक़ उॾाइण। अल्लाह से फरमाए थो इहो वॾो कबीरा गुनाह आहे। जंहिं बि ईअं कयो ऐं रब चवां थो इन माण्हू मर्द वटि न इन औरत वटि मूं रब जो हया आहे। जेकॾहिं हया सिखणो आहे त जिन्ननि खां सिखो। हिकु पैगाम ॿुधण खां बाद में एॾा हया वारा थी विया हलिया जो रब पैगाम नाज़िल कयो क़यामत ताणी तिलावत थींदी रहंदी, मिसाल ॾिबा रहंदा। अल्लाह फरमाए थो हया करणो अथव, ईअं हया कयो, जेकॾहिं न कयो त वॾा ज़ालिम आहियो। असांजे मुआशिरे में अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो चार शयूं मुंहिंजी उम्मत मां ख़तम न थींदियूं, उन्हनि मां जा हिकिड़ी शइ आहे हिक ॿिए ते तानो करणु, टोक करणु, मज़ाक़ करणु। असांजे मुआशिरे में पंहिंजो कंध ॾिठो अथई, पंहिंजो नक ॾिठो अथई, पंहिंजो अखियूं ॾिठियूं अथई, पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई, पंहिंजो कद ॾिठो अथई, पंहिंजा हथ पेर ॾिठा अथई। तुंहिंजी शिकल त हुन जहिड़ी शिकल आहे, तुंहिंजो मुहांडो त हुन जहिड़ो, तूं पंहिंजो बुत त ॾिस, हेॾो वॾो थुल्हो, हेॾो वॾो डिघो नक ॾिस। अल्लाह अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इहो अल्लाह जो हया कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका मल्ला यशकुरिल्लाह व मल्लम यशकुरिन्नास, जेको माण्हू रब्बुल आलमीन जी शुक्रगुज़ारी रब जो हया नथो करे, यकीनन उहो इंसान जो हया बि न कंदो। हीअ अॼु असांजे मुआशिरे में बदतमीज़ी, बद अखलाक़ी, बेहयाई, वॾाइप जो को एतिराम कोन्हे, नंढाइप जो को एतिराम कोन्हे, पंहिंजनि परायनि नंगनि जो को एतिराम कोन्हे। वजह छा आहे? जो अल्लाह जो हया ख़तम थी वियो हलियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो अखलाक असां मां निकिरी चुको आहे। अल्लाह अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो पंहिंजे अखियुनि जी, पंहिंजे दिमाग़ जी, पंहिंजे कननि जी, पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त कयो। छो? इन समा वल बसरा वल फुआदा कुल्लु उलाइका कान अनहु मसूला। रब जो क़ुरान आहे, 15 सिपारो आहे, सूरे बनी इसराइल आहे। फरमाए बेशक कननि जे बारे में बि रब मां खां सवाल कंदो, अखियुनि जे बारे में बि रब मां खां सवाल कंदो, दिलि जे बारे में बि रब मां खां सवाल कंदो। छा जवाबु ॾींदासीं? असांजा अल्लाह असां तोखां ॾाढा आहियूं हा न। ऐं यकीनन असांजे जेका अमली सूरत हाल आहिनि उहा ॿुधाए थी त असां रब खां ॾाढा आहियूं। तॾहिं त डिॼूं कोन था, तॾहिं त अल्लाह जो हया कोन्हे। तुंहिंजो क़ुरान असां ॿुधी छा कंदासीं? घणो ई ॿुधो असीं, इहो अमल पिया कंदासीं छा? अल्लाह असां गफ़ूर रहीम आहे, माफ़ु करे छॾींदो। हिमाल ही नेमतूं अल्लाह असांजो ख़र्च न कयोसीं, छा थी पऊं? जिन्हनि ख़र्च न कया उहे तबाह थी विया हलिया। अल्लाह केतिरे क़दुरु बेहयाई वारा जुमला सोब अल्लाह साईं निस्बत कंदे। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, असांजी तबाही तॾहिं आहे कंहिंजी दिलि में कंहिंजो को अदब, एतिराम, हया, इज़त आहे। मुंहं ते वेठा आहियूं, खीर खंड थिया वेठा आहियूं, थोरी रुगो पुठ फेरियो त ॾिसो पोयां कीअं था गिला जा दरवाज़ा खुलनि, कीअं थियूं गिला जूं गुंदियूं खुलनि। अल्लाह अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन जो हया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो व अंता फज़ल बतना व मा हवा। अल्लाह जो हया इहो आहे, पंहिंजे पेट जी हिफ़ाज़त करियो ऐं पेट जे इर्द गिर्द जेके बि शयूं आहिनि, टंगू आहिनि, शर्मगाह आहे, उन जी बि हिफ़ाज़त करियो। इहो अल्लाह जो हया आहे। आहे असांजो पेट महफ़ूज़, आहे अल्लाह जो हया। साईं असां क़ुरान खे मञूं, ॾाढा आहियूं अल्लाह खां, तॾहिं त असां हराम बि खाऊं था, तॾहिं त असां व्याज बि खाऊं था,
तॾहिं त असां रिश्वत बि खाऊं था। ॿियो त ठहियो इहे त भला पैसनि जी सूरत में आहे, कणिक जी सूरत में आहे, ॿी दुनियावी सूरत में, पर जेके ठहनि ई शयूं गंद मां थियूं, जेके ठाहण वारा बेज़ाते ख़ुदि कोन था खाइनि। वञो फैक्ट्रियुनि में ॾिसी अचो, जेके ठाहण वारा सेखारीनि था, सवाल ई पैदा कोन्हे, छो जो गंद में बीठा आहिनि, गंद मां ठाहिनि पिया। असां इन्हनि मां ई कोन था मुड़ो खायो वञो साईं, बसि छा कंदो आहे। अल्लाह अकबर, इहो अल्लाह जो हया। अल्लाह जे हबीब फरमायो पंहिंजे पेट खे हराम खां बचायो, पोइ उहो पैसनि जी सूरत में हुजे, कणिक कमद चांवरनि जूवरनि जी सूरत में हुजे, या ॿिया जेके ख़ौराक आहिनि, ॿियूं जेके मशरूबियात आहिनि, हराम खां पंहिंजे पेट खे बचायो। वमा हवा, साईं इहो ज़िना जी ॻाल्हि मस्जिद में न कंदा करे, इहा असांखे ॾाढी ॾुखी थी लॻे। अल्लाह जो क़ुर कोन थो वणे न? अल्लाह रब्बुल आलमीन ॾाढी ग़लती करे छॾी आहे, क़ुर में ज़िना जो ज़िक्र करे छॾियईं, व्याज जो ज़िक्र करे छॾियईं। यार इहो मुल्क वणे ई कोन थो, इन जूं ॻाल्हियूं ई पंहिंजूं आहिनि। अलाए छा वेठो चवे, ईअं थींदो आहे छा? एतिरा असां मुस्लमान अॻिते निकिरी विया आहियूं, एतिरा ॾाढा थी विया आहियूं। नमाज़ कोन थी वणे, ॾाढ़ी कोन थी वणे, अंग्रेज़नि जो चेहरो वणे थो, ज़कात कोन थी वणे, माल गॾु कंदा वञनि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि अॼु ताईं सम्झ में कान आई आहे, 200-300 एकड़ सेब ॿाहिरि घर खां, गाॾियूं साईं 3, 4, 5 ट्रैक्टर बनी में धिका पिया खाइनि। हिकिड़ो ग़रीब वीचारो ड्राइवर रखियल आहे, उहो ॿनियुनि में आहे। तुंहिंजी कार आहे, साब ॿाहिरि बीठी आहे, तुंहिंजो बैंक बैलेंस आहे, सेब बैंकनि में पियो आहे, तुंहिंजा कागज़ात ॿनियुनि जा सेब बैंकनि में। हीउ हमरा शाम जो सिज लथे खां पोइ घरां कोन निकिरंदो। वजह छो? दौलत जो डपु आहे। दौलत वेंदी हली, अल्लाह जी इबादत जे लाइ ॿाहिरि कोन निकिरंदासीं। एतिरे पर जेकॾहिं को दोस्त सॾु करे दुनिया वारो, पोइ हफ़्तनि जा हफ़्ता गुम, सॼो पियो सफ़र कर, पियो घुम, को डपु कोन हूंदो। इते डपु ई कोन हूंदो त केरु अगवा करे वेंदो, का दौलत खसे वेंदो, के कागज़ात लिखाए वेंदो, के बैंक बैलेंस खसे वेंदो। न, राति जो ॿाहिरि न निकिरजो। हीअ अल्लाह रब्बुल आलमीन जो मुंहिंजा बुज़ुर्ग इहो हया। अल्लाह जा जेके नेक बाना रब छा थो चए? रब जो क़ुर 21 सिपारो सूरतुल अलिफ लाम मिम सजदा फरमाए, इन्नमा युमिनु बिआयातिना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरू बिहा खर्रू सुज्जदन व सब्बहू बिहम्दि रब्बिहिम व हुम ला यस्तकबिरून। ओ रब्बुल आलमीन जा मोमिन ईमान वारा बाना, हया वारा बाना उहे जॾहिं बि रब जो सद ॿुधनि था, रब जो पैगाम ॿुधनि था, अल्लाह जी इबादत मंझि टुटियो पवन, तकब्बुर कोन था कनि, अना कोन था कनि, अल्लाह जी इबादत खां मुंहुं कोन था मोड़नि। अल्लाह फरमाए थो, ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिइ यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। रब्बुल आलमीन फरमाए थो, मूं रब जा हया वारा बाना हुए जो ॾींहं त ॾींहं त शींहं, तंदुरुस्ती आहे, सिहतियाबी आहे, टाइम आहे, अचण वञणा, पंहिंजा परावा सिक्योरिटी सभु गॾु आहिनि। पर अल्लाह फरमाए थो, राति आदि जो बि बिस्तरनि खे छॾे करे मूं रब्बुल आलमीन जी इबादत में अची बीहनि था। छो? रब जो ख़ौफ़ आहे, रब जो हया आहे, रब में बख़्शिश जी उमेद आहे, रब खां अज़ाब जो डपु आहे। अल्लाह फरमाए थो, मुंहिंजा हया वारा बाना इहे आहे। असांखे मुंहिंजा बुज़ुर्गो आहे गुज़र। नबी अलैहिस्सलाम फरमायो, पेट जो ख्याल कयो, हलाल खाओ, शर्मगाह जी हिफ़ाज़त करियो, पंहिंजे पेरनि जी हिफ़ाज़त करियो। सही नमाज़ ॾांहुं कोन था अचो थियूं, मोरी ते असां टीवी जे लाइ वांदा आहियूं। तरावियूं हलनि पियूं, क्रिकेट जो लाचार असां मुस्लमाननि खे। साईं भला तरावियूं पढ़ो, साईं क्रिकेट कॾहिं कॾहिं ईंदी आहे। तरावियूं हर रोज़ पियूं हलनि, साईं तरावियूं क्रिकेट ॾिसी करे पोइ बि असां पढ़ी सुम्हंदा आहियूं, ऐं पोइ वरी 16 करे पढ़ंदा आहियूं, ऐं जेके 20 वारा से वरी 40 करे पढ़ंदा आहिनि। ईअं एतिरो असांखे क्रिकेट जो लाचार आहे। अल्लाह जे हबीब छा फरमायो, क़यामत वारो ॾियारो हूंदो, जन्नती जन्नत में हलिया वेंदा, जन्नती जन्नत में हलिया वेंदा। जन्नत में दाख़िल थियण खां पोइ बि छा चवंदा? नबी अलैहिस्सलाम फरमायो, जॾहिं जन्नती जन्नत में दाख़िल थींदा पोइ बि छा चवंदा? जॾहिं पंहिंजे मथे मक़ाम वारनि खे ॾिसंदा त हसरत कंदा। ओ पोइ बि शर्म मां कंद झुकी वेंदा, हलिया जन्नत में आहिनि, रब जी रहमतनि में, रब जे इनाम में, रब जी रज़ा में, रब जी बरकतनि में, पोइ बि शर्म खां कंद झुकियल। वजह छा?
है असांजा रब करीम दुनिया में जेका न फिलाणी घड़ी असां तुंहिंजी इबादत खां महरूम थी करे गुज़ारी, जेकॾहिं उहा घड़ी बि तुंहिंजे ज़िक्र में, तुंहिंजी इबादत में, तुंहिंजे फ़िक्र में, तुंहिंजे हया में गुज़री वञे हा न त अॼु आउं इन मक़ाम ते हुजां हा, हेठि कोन हुजां हा। अॼु असां मुसलमान बेहयाई में एतिरा त ज़लील थियूं था, एतिरा रुसवा थियूं था, एतिरी बेइज़ती थिए थी चपे चपे ते। भले वॾो आहियां, केतिरो बि आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजो किरदारु किरियल आहे, नंढो वॾो, इहो त आहे ई अहिड़ो। उते गार गंदो चर्चो भोग, माउ जी पीउ जी इज़त सॼी लुणायो अचे, पोइ बि को क़दुरु कोन्हे। नबी अलैहिस्सलाम सच फरमायो, जंहिंखे अल्लाह जो हया न, उहो माण्हुनि जो हया किथां रखंदो, ऐं जेके माण्हुनि जो ई हया नथो थिए उहो अल्लाह जो हया किथां रखंदो। नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो, पेट जी ऐं पंहिंजे शर्मगाह जी, पंहिंजे टंगनि जी, पंहिंजे पेरनि जी हिफ़ाज़त कयो। पाण करीम अॻिते फरमायो, फमन फ़अल ज़ालिका तरका ज़ीनत दुनिया, ओ जंहिं माण्हू ईअं कयो, पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त करे वियो, ज़बान जी हिफ़ाज़त करे वियो, कननि जी हिफ़ाज़त करे वियो, पेट जी हिफ़ाज़त करे वियो, शर्मगाह बचाए वियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो, इनखे दुनिया में सुकून कोन ईंदो, इनखे दुनिया कोन वणंदी जेसीं ताणी अल्लाह जे घर में अची करे इबादत न करे, जेसीं ताणी रब्बुल आलमीन जो रोज़ो न रखे, जेसीं ताणी रब्बुल आलमीन जे लाइ सदक़ात और ख़ैरात न करे, जेसीं ताणी रब्बुल आलमीन खे राज़ी न करे, तेसीं ताणी इन बाने के सुकून कोन ईंदो कंहिंखे, जंहिंखे हया हूंदो। नबी अलैहिस्सलाम फरमायो, जंहिं माण्हू इहो कयो, यकीनन उहो अल्लाह खां हया रखंदड़। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम रमज़ानुल मुबारक जे हवाले सां सही बुखारी किताबुल ईमान हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो, बुनियल इस्लाम अला खम्स, मुसलमानियत जी बुनियाद, मुसलमानियत जी पाड़, मुसलमानियत जा थंब 5 आहिनि। कहिड़ा? शहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अल्लाह जी वहदानियत जी, अल्लाह खां अलावा कंहिंजी इबादत न करणी आहे, इहा गवाही ॾियणु। असां पहिरें धक में ई किरियल आहियूं, पहिरीं गवाही में ई किरियल आहियूं। साईं मोटरसाइकिल ते चढ़ी सॼी सिंध पिया लताड़ींदासीं, असां नमाज़ ना कोन अची सघंदासीं। पंध बि वञी करे रुलंदासीं, पिनंदासीं। साईं मस्जिद परे आहे, एॾी केरु नथो अचो थिए, थकियो था पऊं। इहो साॻियो माण्हू हितां निकिरंदो आहे, ओ दलोर तोड़ करे, उन खां पोइ वरी वापसि ईंदो आहे। हेॾां वॾे ॻोठ में बि तोड़ करे वापसि ईंदो हलियो, पर मस्जिद ॾांहुं मजाल आहे तौफ़ीक़ ते। साईं अल्लाह सी तौफ़ीक़ ॾे, साईं अल्लाह ते तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी। 11 महीननि खां पोइ रहमतन भरियो रमज़ान। अल्लाह जे हबीब फरमायो, इज़ा दख़ल रमज़ानु फुतिहत अबवाबु समा व गुल्लिकत अबवाबु जहन्नम व सुफ़िदति शयातीन। ओ जना रमज़ान महीनो ईंदो आहे, रब्बुल आलमीन जी रहमत जा दरवाज़ा खुलियो वञनि, रब्बुल आलमीन जहन्नम जा दरवाज़ा बंदि करियो छॾे। व सुफ़िदति शयातीन, ओ जेके वॾा सरकश शैतान सेब अल्लाह से बंदि करियो छॾे, त मुंहिंजे बाननि खां इहे तौफ़ीक़ खसण वारा आहिनि। आऊं इन्हनि खे ॿधां, भला पोइ ॾिसां त तौफ़ीक़ मिले थी कान थी मिले। साईं आयासीं 2-3 ॾींहं, ॾाढो हिकिड़ा त आया ई कोन, हिकिड़ा त बिल्कुलु आया ई कोन। 11 महीननि वांगुरु 12हों महीनो। ॿिया जेके आया उन्हनि खे तौफ़ीक़ अल्लाह साईं नौज़ुबिल्लाह ॾिनी हुई 2 या 3 ॾींहंनि जे लाइ हुई। उन खां पोइ रोज़ो बि वियो, उन खां पोइ नमाज़ बि वई, उन खां पोइ तरावी बि वई। उहे साॻिया कम पियो करे जेके 11 महीननि में पिया। तौफ़ीक़ ख़तमु थी वई। हीअ अल्लाह जो हया। क़यामत वारे ॾींहुं मुंहिंजा बुज़ुर्गो इहे जुमिला यादि रखी छॾियो, जेके न असां चऊं था अल्लाह तौफ़ीक़ ॾे, सम्झो त इहो माण्हू अल्लाह जो बेहया माण्हू आहे। क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन पंहिंजे नबी खां पुछा कंदो, छा तो पैगाम कोन पहुचायो? असहाब खां सवाल थींदो, छा पैगाम कोन पहुतो? बल्कि रब्बुल आलमीन हिकु हिकु माण्हू खां सवाल कंदो, छा तो वटि मुंहिंजो पैगाम कोन पुॻो?
छा जवाब इंदो 21 सिपारो आ सूरतुल फातिरा अल्लाह से फरमाए तो जना ये बदबख्त जहन्नम जे हवाले कया वींदा अल्लाह जे दमर अज़ाब जे हवाले कया वींदा पोइ छा कंदा ओ असांजा अल्लाह हाणे असां समझी आसे हाणे मेहरबानी करे वापस मोटा रोज़ा बि रखंदासीं पोइ टीवियूं ख़त्म पोइ सफ़र ख़त्म पोइ गिला गिबत याराना मोहब्बत इश्क माशूकी साईं सभु ख़त्म थी वेंदी हली ॾाढ़ियूं रखंदासीं नेक निमाज़ी थी करे ज़िंदगी गुज़ारींदासीं अल्लाह छा चवंदो अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीह छा मूं तोखे उमिरि कान ॾिनी हुई जवाब छा ॾींदो न साईं तो उमिरि कान ॾिनी हुई यकीनन असां दुनिया में ई अल्लाह खे जना ईअं चई सघूं था अल्लाह जे फरमान जो असां इनकार करे सघूं था अल्लाह जे फरमान का किनारा कशी बगावत कंदे अल्लाह जे हुकुम का असां किनारा कशी करे सघूं था त यकीनन क़यामत वारे ॾींहुं हिकिड़ी क़ौम इएं चवंदी बि सही बुखारी किताब तफ़सीर हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह जी बारगाह में साम्हूं ईंदो हज़रत नूह अलैहिस्सलाम खां अल्लाह से पुछा कंदो ऐं मुंहिंजा नूह ॾे ख़बर तो पैगाम पहुचायो कोन पहुचायो हज़रत नूह अलैहिस्सलाम चवंदो हा मुंहिंजा अल्लाह मूं तबलीग कई मूं पैगाम खुले आम पहुचायो हज़रत नूह अलैहिस्सलाम जिन खे अल्लाह से चवंदो तुंहिंजी क़ौम किथे आहे अल्लाह से इहा क़ौम अल्लाह से क़ौम वारनि खां पुछा कंदो छा हिननि पैगाम पहुचायो अहिड़ा बदबख्त ऐं ज़ालिम हूंदा उहे अल्लाह जे साम्हूं हेॾी इंसानियत जे साम्हूं बि उते बि ड्राड़ ऐं ठको ठोकींदा अल्लाह साईं हिन त असां ताईं पैगाम पहुचायो ई कोन अल्लाह अकबर किथे नबीउल्लाह नूह नजीउल्लाह क़ौम चवे पई जेका दुनिया में बि कूड़ी आख़िरत में बि कूड़ पई ॻाल्हाए अल्लाह से हिन पैगाम कोन पहुचायो अल्लाह से वरी मुखातिब थींदो ओ मुंहिंजा नूह सोना नबी अलैहिस्सलाम भला तुंहिंजो को गवाह चे हाउ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो गवाह सोनो मुहम्मद आहे मुंहिंजो गवाह सोने मुहम्मद जी उम्मत आहे मुंहिंजो गवाह सोने मुहम्मद अलैहिस्सलाम ते जेको किताब तो क़ुरान मजीद नाज़िल कयो ओ उहो गवाह आहे तो मूं पैगाम पहुचायो हुयो छा जवाब ॾींदासीं अल्लाह फरमाईंदो अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर वजाकुमुन नज़ीर छा मूं तोखे उमिरि कोन ॾिनी छा डिॼाणण वारा कोन आया छा सम्झाइण वारा कोन आया छा क़ुरान ॿुधाइण वारा कोन आया चवंदो हाउ हाउ आया अल्लाह साईं पर अॼु मोहलत ॾे अल्लाह से फरमाईंदो न मोहलत ख़त्म साईं रमज़ान में शैतान बंदि थी विया हलिया पोइ बि असांजी शैतानियत ख़त्म नथी थिए यकीनन इहा अल्लाह जे मुंहिंजा बुज़ुर्गो भले इहे लिखी छॾियो जुमिला क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं अव्हां खे बि हाज़िर थियणो आहे मूंखे बि हाज़िर थियणो आहे जेकॾहिं इनखे अल्लाह जी बेहयाई न चइबो आहे तो पोइ क़यामत वारे ॾींहुं फ़रियाद कंदो ते अल्लाह हिन असांजे बारे में घटि वधि जुमिला ॻाल्हाया ऐं अल्लाह असांखे हिन खां इंसाफ़ वठी ॾे मुंहिंजा बुज़ुर्गो जेकॾहिं इहा बेनिमाज़ी हुजणु बेरोज़ो हुजणु कूड़ ॻाल्हाइणु ज़ना करणु व्याज खाइणु बेहयाई करणु गिला गीबत करणु अल्लाह जे क़ुरान ऐं हदीस पाक खां किनारा कशि रहणु जेकॾहिं इहा बेहयाई न आहे त आउं अॼु बि तव्हांजो मुजरिम आहे क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन जी बारगाह में भी मुजरिम थी करे उथंदुसि अल्लाह का तव्हां फ़रियाद करे बदिलो वठो अल्लाह जे हबीब फरमायो हया इन शइ जो नालो आहे जो सूरो जिस्म समूरो पूरो जिस्म अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत और फरमा बरदारी में हुजे नबी अलैहिस्सलाम फरमायो पहिरीं गवाही इस्लाम जी बुनियाद मुसलमाननि जी सुञाणप अल्लाह जे वहदानियत जी गवाही ॾेई करे हमेशा इबादत करण छो वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून अल्लाह से जो कुरान 27 से 12 रब फरमाए तो जिन्न इंसानन के पूरे कुरान में अल्लाह से किथे बि ॿियनि मखलूकनि जे बारे में पूरी हदीस ज़ख़ीरे में किथे बि अल्लाह से ॿियनि मखलूकनि जे बारे में ख़ासि ये पैगाम जारी कोन कयो तो फिलानी 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 क़ौम के मूं पंहिंजी बंदगी लाइ इबादत कयो ख़ासि अल्लाह साईं इंसान ऐं जिन्न जे लाइ पैगाम जारी कयो वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मूं जिन्ननि ऐं इंसाननि खे मूं रब पंहिंजे हया जे लाइ मूं रब्बुल आलमीन पंहिंजी बानब जे लाइ मूं रब्बुल आलमीन पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे पर इंसान जिन्न वरी बि रब जी इबादत खां गाफ़िल नबी अलैहिस्सलाम फरमायो ॿी गवाही अल्लाह जी वहदानियत सां गवाही रसूल करीम सच्चो आहे उन जो फरमान सच्चो आहे ॿी गवाही
साईं गवाही ॾियां थो त निमाज़ पढ़ंदुसि। निमाज़ वई। साईं गवाही ॾियां थो त ज़कात बि ॾींदुसि। ज़कात त छा, सालनि जा साल मस्जिद में आयासीं, वॾा मुत्तकी परहेज़गार ज़ाहिर थियासीं, पर कॾहिं बि हथ वधाए करे 5 रुपया झोली में न उछलियासीं, कॾहिं बि 10 रुपया न उछलियासीं। केतिरो वक़्तु गुज़री वियो आहे, हर शइ में तब्दीली, हर शइ में महांगाई। पर अॼु खां 10 साल पोइ ते वञो न, अल्लाह जे नाले ते असां 10 साल पहिरियां बि 100 रुपया ॾींदा हुआसीं, 10 सालनि खां पोइ बि 100 रुपया पिया ॾियूं। 5 साल पहिरियां 10 रुपया ॾींदा हुआसीं, अॼु बि 10 रुपया पिया ॾियूं। जेके 20 रुपया ॾींदासीं अञा ताईं 20 रुपया पिया ॾियनि। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, तव्हांजा मुंहिंजा अख़राजात सभु वधी विया हलिया, ज़रूरियात वधीक पैसनि खां सवाइ पूरी न थी। त ही मस्जिदूं, ही मस्जिदनि जा कम, ही मस्जिदनि जूं ख़िदमतूं, इहे सभु तव्हांजे मुंहिंजे उन्हनि 10 रुपयनि ऐं 100 वारी सोच ते हलंदियूं न। मुंहिंजा बुज़ुर्गो, आहद करे छॾियो, रब सां सचा थींदे, ऐं अलाह जॾहिं असां 100 रुपया ॾींदा हुआसीं, अॼु खां वादो कयां त 100 जी जॻह ते मूं में ताक़त आहे, मूं वटि माल आहे, मूं वटि पावर आहे, इस्तिताअत आहे, कुदरत आहे, वस आहे। अल्लाह अॼु खां बाद में मुंहिंजो 1000 रुपया हर जुमे ते तुंहिंजे नाले ते कुर्बान आहे। अल्लाह 10 रुपया ॾींदोसि। 10 रुपये में नास जी पुड़ी मिले थी, सिगरेट मिलनि था। इहे असां हर रोज़ 70 रुपया 2-2 टे पुड़ियूं रोज़नि जी हालत में बि, रमज़ान जी हालत में बि इहे शयूं वठी खायो अचूं, पर अल्लाह जी राह में 10 रुपया 20 रुपया ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। साईं ग़रीब आहियूं, दुआ कयो। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, इहा अल्लाह जो हया। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो, इस्लाम जो मुसलमान जी निशानी आहे त ज़कात ॾींदा। अॻिते अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो, रमज़ानुल मुबारक जा रोज़ा बि रखंदा। इहो मुसलमान जो बुनियाद आहे, मुसलमान जी पाड़ आहे, मुसलमान जी जड़ आहे। ऐं काबतुल्लाह शरीफ जो हज बि कंदासीं। साईं असां नूरानी ते वेंदासीं, फिलाणी दरगाह ते, फिलाणी दरगाह ते, फिलाणी दरगाह ते वेंदासीं, फिलाणे अल्लाह जे बाननि जी मज़ारनि ते वेंदासीं, पर काबतुल्लाह ॾांहुं न। काबतुल्लाह ॾांहुं असांजी दिलि चवे ई कोन थी। अल्लाह जा बाना हो, जेके अल्लाह जा नेक बाना, जिन्हनि जो मज़ारूं ठहियल आहिनि, उहे अल्लाह जा नेक बाना ऐं वली छो थिया, कीअं थिया? उहे अल्लाह जे घर बैतुल्लाह जा हज करे थिया, उमरा करे थिया, नमाज़ूं पढ़ी करे थिया, ज़कातूं ॾेई करे थिया, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन सां सचाई वफ़ादारी करे अल्लाह जा वली थियानि। हू अल्लाह जी इबादत करे विया, असां हिननि जी इबादत पिया करूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर में इहो ॿुधायो। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, असां किथे आहियूं? नबी अलैहिस्सलाम जिन जो केतिरियूं हदीस मुबारका रमज़ानुल मुबारक जे बारे में, वईद, तबाही, बर्बादी, बदबख्ती, शकी जे बारे में अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम हदीस मुबारका, हदीस शरीफ मुस्तदरक के हाकिम किताबुल बिर्र वसिला, असहाब सगोरा चवनि था, नबी अलैहिस्सलाम जुम्मतुल मुबारक जो ॾिहाड़ो आहे, पहिरें ॾाके ते पेर रखियऊं, मिंबर जे ते आमीन चयऊं, ॿिए ॾाके ते पेर रखियऊं, आमीन चयऊं, टें ॾाके ते पेर रखियऊं, आमीन चयऊं। जॾहिं मिंबर तां लथा, खुतबो ख़तमु थियो, नमाज़ ख़तमु थी, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलाम अॼु जेका असां शइ तोखां ॿुधी आहे, मा कुन्ना नस्मऊ, इन खां पहिरियां कान ॿुधी, वजह छा आहे? अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम जवाब ॾिनो, ओ मुंहिंजा सहाबियो, इन जिब्राइल अरज़ली, ओ मुंहिंजा सहाबियो, बेशक जिब्राइल मूं वटि आयो, अल्लाह जो पैगाम ॾिनई, बउदल लिमन अदरक रमज़ान फलम युग़फर ला। ओ कायनात जे रब, ओ जंहिं रब जो हया कयूं था, जंहिं रब जो रिज़्क़ खाऊं था, जंहिं रब जी ज़मीन ते रहूं था, जंहिं रब जो नेमत इस्तेमाल कयूं था, जंहिं रब जो जिस्म इस्तेमाल कयूं था, उन अल्लाह से पैगाम मोकिलियो आहे। कहिड़ा मुंहिंजा बाना कामयाब ऐं कामरान, कहिड़ा बदबख्त ऐं नामुराद ऐं नाकाम थी वेंदा हलिया, अल्लाह जे हबीब वटि पैगाम आयो आहे। सोने नबी फरमायो, जना पहिरें ॾाके ते पेर रखियो, अल्लाह जो पैगाम आयो, जंहिंजी सेहतियाबी में रमज़ान जो महीनो अचे, रोज़ा रखी करे पंहिंजा गुनाह न बख़्शिराए, ऐं अल्लाह ऐलान थो जारी करियां, उहो माण्हू तबाह ऐं बर्बाद आहे। सोने मोहम्मद बि ठपो हणी करे लॻायो त तबाह त तबाह। जॾहिं मुंहिंजो रब्बुल आलमीन चवे तबाह, जंहिं बाने वटि मूं मुंहिंजे रब जो हया न आहे, उन वटि मूं मोहम्मद जो छा हया थींदो? जंहिं बाने के मुंहिंजो रब चवे तबाह, त आउं मोहम्मद बि चवां थो तबाह, भले बेड़ो ॿुॾेसि त ख़बर पवे। हर कोई
साईं नूरानी नूर हर बला दूर, पीराने पीर दस्तगीर बेड़ा तारींदो आहे, फिलाणो बेड़ा तारींदो आहे। तव्हां जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पुॻासीं त मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी जो बेड़ा तारींदो आहे। अॼु ॿुधो, ओ दुनिया जी कुंड कुर्छ तणी हदीस पाक खणी वञो, कूड़ी हुजे ग़लत हुजे, इते जो इते रोड ते पूरो कजो, खून तव्हांखे माफ़ आहे। सोणो मोहम्मद 1400 साल पहिरियां, बल्कि 1450 साल पहिरियां छा चयो, जेको रमज़ान जा रोज़ा न रखे ऐं मोहम्मद ॿेड़ी ताड़नि त परे जी ॻाल्हि आहे, पर ऐं मोहम्मद उन जी ॿेड़ी गर्क करे तबाह कंदुसि। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जना ॿिए ॾाके ते पेर रखियो आहे तरफ सोने नबी आमीन चयो। वजह छा? फरमाए मन ज़ुकिरता इंदहु फलम युसल्ली अलैक। ओ मुंहिंजा सोना नबी, जे माण्हू जे साम्हूं तो हबीब जो ज़िक्र कयो वञे ऐं उहो दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़े, दुरूद इब्राहिमी न पढ़े, ऐं रब चवां थो इहो माण्हू बि तबाह ऐं बर्बाद आहे। पोइ नबी जो दुरूद अचे थो, नबी ॿेड़ी ते तारींदो न, दुरूद पाक इब्राहिम पढ़ण अचे थो, वरी छा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलामु अला सय्यदना व मौलाना। ओ अल्लाह जा बानो, अकुल कोन्हे, दिल दिमाग़ कोन्हे, सच में रब क़ुरान में सच चयो आहे। छा ॿुधाए छा ॿुधायूं? अल्लाह जो क़ुरान सूरतुल आराफ आयत नंबर 179 आहे। रब्बुल आलमीन फरमायो, कसरत जिन्ननि जी इंसाननि जी जहन्नम में, कसरत घणाई जिन्ननि इंसाननि जी जहन्नम में छो ला साईं? फरमाई लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा। दिल त ॾिनी सूं पर बेदिला हुया, दिल त ॾिनी सूं पर सम्झ कान हुई, बसि पंहिंजी अनाई पंहिंजी ॾाढाई। जेको मुंहिंजो मन चवे न, दुनियावी मामले में बि पंहिंजनि परायनि खे सचनि कूड़नि खे कुटे उहो ई कराइणो आहे, दीन जे मामले में बि उहो ई कराइणो आहे। अल्लाह से फरमाए तो दिल अथन पर बेदिला। कुरान ॿुधऊं, हदीस पाक ॿुधऊं, अल्लाह जा अज़ाब ॿुधऊं, पर पोइ बि दिल कान जागी। इहो साॻियो मस्जिद खां ॿाहिरि निकितो, वरी 8 ॾींहं ॾिसंदासीं, वरी 12 साल ॾिसंदासीं, 12 महीने ॾिसंदासीं, ईद नमाज़ पढ़ंदासीं। असां को एतिरा काफ़िर आहियूं छा? अल्लाह अकबर कबीरा। नबी फरमा, अल्लाह से फरमायो अखियूं आहिनि पर अंधा आहिनि, अखियूं हुजण जे बावजूद बि नाबीना, कन आहिनि पर ॿोड़ा, कन हुजण जे बावजूद बि ॿोड़ा। अल्लाह फरमाए थो उलाइका कल अनाम बल हुम अज़ल। मूं रब जो नुक़सान कोन्हे, मूं रब दिल ॾियणी हुई ॾेई छॾी, अखियूं ॾियणियूं हुयूं ॾेई छॾियूं, कन ॾियणा हा ॾेई छॾिया, मूं सम्झाणियूं ॾिनियूं, क़ुरान मोकिलिया, किताब मोकिलिया, नबी मोकिलिया, आलिम मोकिलिया, मस्जिदूं ठहिरायूं। पाकिस्तान वतन अज़ीज़ जेको अमुन परस्त मुल्क आहे, उन में मूं उन्हनि खे जॻह ॾिनी आहे, पोइ बि जेकॾहिं इबादत नथा कनि, अल्लाह फरमाए थो उलाइका कल अनाम बल हुम अज़ल। पोइ इहो इंसान त छा, अशरफुल मखलूकात छा, पर इहो अहकरल मखलूकात आहे, वियल मजा वियल आहे, जानवर आहे या जानवरनि खां बि रद्दी आहे। मुंहिंजा बुज़ुर्गो ॿुधायो असां किथे आहियूं, कहिड़नि लिस्ट में आहियूं? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो कसरत जिन्ननि इंसाननि जी जहन्नम में, पर जिन्ननि मां घणा इंसाननि मां घणाई जहन्नम में वरी औरतनि जी हूंदी। सही बुखारी किताब निकाह, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इत्तलातु फिल जन्ना फराइतु अक्सर अहलिहा अल फुकरा। मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह से जन्नत जो दीदार करायो। ओ जन्नत में जॾहिं मूं लोणो हणी करे ॾिठो त रुगो मूंखे फ़कीर नज़र में आया, रुगो गरीब गुरबा नज़र में आया, अमीर ना। अमीर उहो जन्नत में वेंदो जेको अल्लाह जी ज़कात ॾींदो, अल्लाह रब्बुल आलमीन जे फरमान मुताबिक़ अमल करे वेंदो। अॻिते नबी छा फरमायो, वतलातो फिन्नार, जन्नत खां बाद में मूं जहन्नम में लोणो हयो, झांके करे ॾिठम फराइतु अक्सर अहलिहा अन्निसा। मूं जहन्नम में ॾिठो तो रुगो औरतूं जहन्नम में मूंखे नज़र आयो। सोना नबी वजह छा? चई मुड़सनि जो नाफ़रमानी करण वारियूं, रुगो लानतान करण वारियूं, रुगो मुआशरे में गिला गिबत कराइण वारियूं, रुगो मुआशरे में झेड़ा कराइण वारियूं। इन जे करे इहे सदोरियूं घणियूं करे जहन्नम में वेंदियूं।
नबी अलैहिस्सलाम जिन हिकिड़ी सहाबिया जो मिसाल ॾींदा असांजा नौजवान पुट घर सुता पिया आहिनि माउ खे दॿायो पीउ खे दॿायो अमड़ बि वरी साईं पुटनि जो औलाद जो पासो वठी करे मुड़ुस खे दाबा पई ॾे न चओ मुंहिंजे पुटड़े खे ओ मुंहिंजी अम्मा ॿुध तूं बि अमड़ा तोखे बि औलाद प्यारो आहे मुंहिंजी अम्मा अल्लाह साईं उनखे दुनिया में नेक साले करे ईमान ते ज़िंदगी नसीब करे तौहीद ते नसीब करे अबोझ वीचारी आहे सफ़ा अणपढ़ आहे इंशाअल्लाह रही हयाती थी ते ईंदी तव्हां ॾिसंदो बि सही ओ मुंहिंजी उहा अमड़ अॼु बि मूंखे चवंदी आहे मुंहिंजा पुटड़ा अच सिर्फ़ु मोह ॾेखारे हलियो वञ जेको पंहिंजो कमु करी पियो जंहिं मिशन ते बीठल आहे वञी करे इहो ई कमु कर अॼु मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण पंहिंजे औलाद खे डिघा नौजवान मुड़ुस घर सुता पिया आहिनि न्याणियूं माइरूं भेनरूं मस्जिद में इबादत पियूं कनि मुंहिंजी अमड़ औलाद जे करे मुड़ुस सां थी विड़े न चव अल्लाह अकबर हिकिड़ी सहाबी आहे इमाम इब्न कुतैबा जो किताब आहे अत्तबकात शुअरा हज़रत सैयदा खंसा रज़ी अल्लाह ताला अन्हा सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी खादिमा सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी गुलाम आहे नौकरियाणी आहे सहाबी आहे सोनो हबीब फोत थी वियो आहे उमर फारूक जी खिलाफत जो दौर आहे चार पुटड़ा हिकिड़ो पुटड़ो न चार अब्दुल्ला अबू शजरा ज़ैद अल मुआविया रहमतुल्लाहि ताला अलैहिम अजमईन सोने अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जो हुकुम थियो आहे अॼु जंग ते हलणो आहे कादसिया फतह करणो आहे ओ पोढ़िया वीचारी झूर आहे उहे चारई पुटड़ा वठी करे कादसिया जे मैदान में पुगी आहे पुॼण खां बाद में छा चई जीअं अॼु मुंहिंजूं माइरूं ऐं मुंहिंजूं भेनरूं चवंदियूं आहिनि दुनिया जे पोयां अयाशी जे पोयां ऐं ॿियनि गुनाहनि जे पोयां सॼी राति औलाद ॿाहिरि हुजे का परवाह कोन्हे दीन जे पोयां भाई इशा जी अज़ान मगरिब जी अज़ान अचण खां पोइ ॿाहिरि निमाज़ पढ़ण न वेंदा कयो घर में निमाज़ पढ़ो ओ सही मुस्लिम अल्लाह जे हबीब वटि हिकिड़ो नाबीनो सहाबी आयो आहे या रसूल अल्लाह मुंहिंजो घर मस्जिद खां परे आहे ऐं नाबीनो माण्हू आहियां रस्तो बि साफ़ कोन्हे मूंखे वठी अचण वारो बि केरु कोन्हे वॾी ॻाल्हि इहा मूंखे वठी अचण वारो बि केरु कोन्हे मुंहिंजा अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो सिर्फ़ु हिकिड़ी नमाज़ इशा जी ऐं घर में पढ़ा सोणे नबी चयो मुंहिंजा सहाबी तूं वञ वरी जंहिंमहिल वञणु लॻो आहे चयो मुंहिंजा सहाबी अज़ान ॿुधंदो आहीं कन अथई चए थो अल्लाह जा रसूल हाओ ॿुधां थो सोणे नबी फरमायो मुंहिंजा सहाबी तुंहिंजी नाबीनी जो बहानो ख़तमु आहे रस्तो ख़राब हुजण जो बहानो ख़तमु आहे तोखे इशा नमाज़ मस्जिद में जमात सां पढ़णी आहे असां नमाज़ पढ़ण जी ॻाल्हि चङा भला सिधा सुथरा सुता पिया आहियूं अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजा बुज़ुर्ग ही असांजी हालत आहे इस्लाम छा थो चवे असां छा था चऊं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबी आहे पंहिंजे चार पुटड़नि सां मुखातिब थिया ओ मुंहिंजा पुटड़ो अॼु अमड़ झूरी पोड़ी गदा ओ मुंहिंजा पुटड़ो तव्हां इस्लाम क़बूल कयो आहे ओ नबी ते कलमो पढ़ियो आहे अॼु मैदान जिहाद लॻणो आहे अल्लाह जे दीन जी सरबुलंदी जे लाइ हिते नौजवान शहीद थींदा कुर्बानी ॾींदा पंहिंजा कंध कपाईंदा कंहिंजे लाइ अल्लाह जे हया जे लाइ नबी जे हया जे लाइ क़ुरान जे हया जे लाइ इस्लाम जे हया जे लाइ ओ मुंहिंजा बचड़ो ही मैदान छॾे करे तव्हांखे वापसी नाहे इख्तियार करणी न मूं तव्हांजे पीउ सां बेवफ़ाई कई आहे न मूं तव्हांजे कंहिं रिश्तेदार सां बेवफ़ाई कई आहे ओ जेकॾहिं तव्हां मुंहिंजा सचा पुटड़ा आहियो मुंहिंजे मादे रहम मां पैदा थियल आहियो ज़िबा थी करे त मूं वटि लाशनि जी सूरत में पुॼिजो पर ज़िंदा फरार थी करे हिते न अचिजो माइरूं हुजनि अहिड़ियूं अॼु असांजी माउ दाबो ॾेई विहारे वेठी आहे छॾ मुलनि खे हेॾां तूं हल अल्लाह अकबर कबीरा तव्हांजो चारई पुटड़ा शहीद थिया पैगाम मिलियो कहिड़ो पैगाम इहो मिलियो त तुंहिंजा पुटड़ा चारई शहीद थी विया अल्लाह जी बानी रब जी बारगाह में हथड़ा खणी करे हाय घोड़ा कयो हाय मुंहिंजो पुटड़ो मुलनि जे पोयां मरी वियो हाय मुंहिंजो पुटड़ो इस्लाम जे करे मरी वियो हाय मुंहिंजे पुटड़े खे मुलनि जे पोयां धक लॻी पियो न ओ मुंहिंजा अल्लाह शुक्र आहे मुंहिंजा रब करीम मुंहिंजा चारई बचड़ा तुंहिंजे नाले तां तुंहिंजे हया तां कुर्बान थी विया हलिया मूं झूर पोढ़ी अमर खे बि फ़ख्र ऐं वधाई आहे हिन ॻाल्हि इहे हुयूं माइरूं
अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो छा ॿुधायूं अल्लाह जो ख़ौफ़ पैदा करियो। सभु कंहिंखे पंहिंजी क़बर में वञिणो आहे, केरु रहियो आहे अॼु ताईं क़ुरान ते ईमान न हुजे त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे, हदीस पाक ते ईमान न हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं ईमान हूंदो यकीनन अॼु के ख़ुतबे खां पोइ रमज़ान जो हया रखंदे अल्लाह फरमायो ईमान वारो तव्हां ते बि रोज़ा फ़र्ज़, अव्हां खां अॻियनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुया लअल्लकुम तत्तकून, जीअं तव्हांखे हया पैदा थिए, गैरत पैदा थिए, पंहिंजाइप पराइप पैदा थिए, इंसानियत पैदा थिए, वालिदैन जी ख़िदमत जो हया पैदा थिए, नंढनि वॾनि जो पंहिंजनि परा वञो, अल्लाह रसूल क़ुरान इस्लाम मुआशिरे जो हया पैदा थिए, जो अमुन करे, हया करे, मोहब्बत करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। जेकॾहिं ईमान न हूंदो अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं हिदायत ॾे, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान हदीस ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। टाइम इंतिहा घणो मथे चढ़ियो, माज़रत सां।